आज़ाद कश्मीर जी इलेक्शन में वॾो मुक़ाबिलो शुरू थी चुको आहे, जिते अॻूणो वज़ीर आज़म मोहम्मद नवाज़ शरीफ़, अॻूणो वज़ीर ख़ारजा बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजो वज़ीर आज़म आणण लाइ जन्नत जी वादी में मौजूदु आहिनि। हाणे 27 तारीख़ जो ॾींहुं साबित कंदो त वज़ीर आज़म केरु आणींदो। वधीक छा थी रहियो आहे, असां सां गॾु रहिजो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आहियां GM खोखर। अवां ॾिसी रहिया आहियो FIR डिजिटल। आज़ाद जम्मू ऐं कश्मीर जी सियासत हिकु भेरो ॿीहर गरामजी वई आहे। जलसा जुलूस, बयानबाज़ी, सियासी इतिहाद वोटरनि खे पंहिंजे पासे आणण जो कोशिशूं अरूज ते आहिनि। सवाल उहो आहे त ईंदड़ हुकूमत कंहिंजी हूंदी। वज़ीर आज़म चूंडण लाइ केतिरा ई वोट घुर्बल आहिनि ऐं नून लीग ऐं पीपल्स पार्टी कंहिं हिकमत अमली सां मैदान में लथियूं आहिनि। अॼु इन्ही सभिनी सवालनि जा जवाब तफ़सील सां पेश कंदासीं। आज़ाद जम्मू ऐं कश्मीर जी कानून साज़ असेंबली में 53 मेंबर आहिनि, जिन मां 45 सिधी चूंड ज़रिए ऐं 8 मख़सूस सीटुनि ते चूंडिया वेंदा आहिनि। वज़ीर आज़म चूंडण लाइ आम तौर ते सादी अक्सरियत घुर्बल हूंदी आहे, यानी जेकॾहिं सभई मेंबर वोट ॾियनि त घटि में घटि 27 वोटनि जी हिमायत ज़रूरी हूंदी आहे। इन्हीअ करे हर सियासी पार्टी जी कोशिशि आहे त हूअ न रुॻो पंहिंजे सीटनि ते कामयाबी हासिलु करे, पर आज़ाद उम्मीदवारनि ऐं इतिहादनि खे बि पाण सां मिलाए सघे। पाकिस्तान मुस्लिम लीग नून जा अॻवान मोहम्मद नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ शरीफ़ हिन वक़्तु आज़ाद कश्मीर में भरपूर चूंड मुहिम हलाए रहिया आहिनि। पार्टी जी क़यादत मुख़्तलिफ़ शहरनि में जलसा करे रही आहे, जिन में तरक़ियाती मनसूबनि, रोज़गार, स्ट्रेटेचर, वफ़ाक़ सां बहितर लाॻापनि जा वाइदा कया पिया वञनि। नून लीग जा अॻवान दावा कनि था त जेकॾहिं अवाम खेनि मैंडेट ॾिनो त आज़ाद कश्मीर में तरक़ी जो नओं दौरु शुरू थींदो। पार्टी मुख़ालिफ़नि ते तनक़ीद कंदे चवे थो त गुज़िरियल हुकूमत अवामी मसइलनि खे हल करण बदिरां सियासी तकरारनि में वक़्तु ज़ाया कयो। ॿिए तरफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हिकु नौजवान चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि वॾी सियासी ताक़त सां मैदान में मौजूदु आहे, जंहिंसां को ताक़तवर अॻवान गॾु त नाहे, पर पार्टी जा मरकज़ी अॻवान ऐं आज़ाद कश्मीर जी क़यादत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वॾा जलसा करे रहिया आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ आहे त अवाम खे सिहत, तालीम, रोज़गार, मक़ामी हुकूमतनि खे मज़बूत करण जी ज़रूरत आहे। पार्टी क़यादत नून लीग ते तनक़ीद कंदे चवे थी त सिर्फ़ु वाइदनि ते न, पर अमली कारकर्दगी सां अवाम जो एतमाद हासिलु थींदो। चूंड मुहिम दौरान ॿिन्ही वॾियुनि पार्टियुनि विच में बयानबाज़ी बि तेज़ थी वई आहे। नून लीग जा अॻवान चवनि था त पीपल्स पार्टी अवाम खे मुतमिन करण में नाकाम रही आहे। ॿिए तरफ़ पीपल्स पार्टी जो चवणु आहे त नून लीग रुॻो चूंडनि दौरान अवाम खे यादि कंदी आहे। हीअ बयानबाज़ी चूंड मुहिम जो अहम हिसो बणिजी चुकी आहे, जॾहिं त वोटरनि जो फ़ैसिलो आख़िरकार बैलेट बॉक्स में साम्हूं ईंदो। सियासी तजिया निगारनि मूजिबि हिन चूंड में रुॻो 2 वॾियूं पार्टियूं न, पर आज़ाद कश्मीर जा उम्मीदवार बि अहम किरदारु अदा करे सघनि था। जेकॾहिं कंहिं बि पार्टी खे वाज़ियत अक्सरियत न मिली त पोइ आज़ाद उम्मीदवार हुकूमत ठाहिण में किंग मेकर बणिजी सघनि था। अहिड़ी सूरत हाल में हुकूमत ठाहिण लाइ इतिहादी ॻाल्हियूं ऐं सियासी राब्तनि जी अहमियत वधी वेंदी। हिन चूंड में अवाम महांगाई, बेरोज़गारी, रोडनि ते बिजली, सिहत, तालीम, रोज़गार जहिड़ा मसइलनि ते वोट ॾियण जो इरादो ज़ाहिर करे रहियो आहे। सियासी पार्टियुनि खे रुॻो तक़रीरूं न, पर इन्हनि मसइलनि जा क़ाबिल अमल बि पेश करणा पवंदा। हाणे सभिनीनि जूं नज़रूं वोटिंग ऐं नतीजनि ते आहिनि। नून लीग हुकूमत ठाहींदी, छा पीपल्स पार्टी मैदान मारींदी, या वरी आज़ाद उम्मीदवार हुकूमत ठाहिण में फ़ैसिलाइतो किरदारु अदा कंदा। उहो फ़ैसिलो आज़ाद कश्मीर जे वोटर कंदा ऐं वज़ीर आज़म जी कुर्सीअ ताईं पहुचण लाइ घटि में घटि 27 मेंबरनि जी हिमायत ज़रूरी हूंदी। जेकॾहिं तव्हांखे हीअ सियासी स्टोरी सुठी लॻी हुजे त असांजे YouTube चैनल ऐं Facebook खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। ख़ुदा हाफ़िज़।